नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठुल में खबर ॾींदा हलूं त ठुल में म्यूनसिपल कमेटी जे मुलाजमन तरफान म्यूनसिपल आफिस खां एहतजाजी रैली कढी वई है। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहिया ठुल में नबी बख्श पंहिंजी इन रिपोर्ट में। जी बिल्कुल, असां हिन वक़्तु ठुल प्रेस क्लब सां मौजूद आहियूं। जो म्यूनसिपल कमेटी जे लोकल गवर्नमेंट जा मुलाज़िम आहे, उन पघार ऑनलाइन ट्रेजरी हिसाब सां कराए वञे। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल पुछा कयूं वधीक उनजो छा चवणु आहे। हिकु मुतालबो आहे, उन ते बि गवर्नमेंट अलाए छो हेठि कंध झुकाई वेठी आहे। हालांकि सैयदनि सबूरन ॾिनो आहे, असांजो वज़ीर आला बि सैयद, असांजो मिनिस्टर बि सैयद, असांजो जेको आहे चेयरमैन आहे उहो बि सैयद आहे, ऐं असांजो प्रेसिडेंट आहे उहो बि सैयद आहे। अलाए हिन सैयदनि खे अलाए कहिड़ा क़िस्म जा आहिनि। सैयद ज़ात त वॾी आहे, समूरनि माण्हुनि हमेशह कंहिंखे ॾिनो आहे। अॼु असांजा बचा रोड ते आहिनि, इंशाअल्लाह शहर इहो साथ ॾिनो त इहो समुंड उथली जॾहिं पवंदो त इहो पाकिस्तान जे इस्लामाबाद जे ऐवाननि ताईं पहुतो। असां गुज़ारिश कयूं था त असांखे ट्रेजरी कयो वञे। बोगस माण्हू आहिनि, बोगस बि तव्हां भरिया आहिनि, असां कोन भरिया आहिनि। तव्हां पैसा वरिता आहिनि, असां न वरिता आहिनि। तव्हां ऑडिट कई आहे, असां न कई आहे। तव्हां अपॉइंटमेंट कई आहे, असां न कई आहे। तव्हां उन्हनि खे जॉइनिंग ॾिनी आहे, असां न ॾिनी आहे। पोइ बि असां गुज़ारिश कयूं था त महिरबानी करे असांखे ट्रेजरी कयो वञे। जो ट्रेजरी न थींदो, ॿी सूरत में हाणे असां जेके बि कलाक हिते वेठासीं, तव्हां बेवकूफ़ वाक़ुफ़ आहियो। हे झंडा तव्हांजा सबूत आहिनि, हे रैली तव्हांजो सबूत आहे। इंशाअल्लाह सॼो शहर बंदि कराईंदासीं ऐं शहर वारनि खे डोर डोर वञी हिकिड़ी दावत ॾींदासीं त महिरबानी करे असां सां ॿांह बेली थियो ऐं असां सां सचा रहो। असां तव्हां सां सचा आहियूं। इंशाअल्लाह जेतिरे ताईं ट्रेजरी न थींदी ऐं असांखे मथो हुकुम न ईंदो त एतिरे लोकल गवर्नमेंट वर्कर फेडरेशन जा मुलाज़िम चइनि सालनि खां मुसलसिल सरापा एहतजाज आहियूं ऐं हर हंधि ते असां पंहिंजो रिकॉर्ड एहतजाज करायो आहे। असांखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां लोलीपॉप ॾियाराए करे उथारे छॾियो अथऊं। असांजो कंहिं बि ट्रेजरी जे लाइ जेके बि नोटिस मिलिया आहिनि उन्हनि ते कोई बि अमल न थियो आहे। असांजो हे एहतजाज ऑल पाकिस्तान लोकल गवर्नमेंट वर्कर फेडरेशन जे तरफ़ां आहे। हीअ असां मुकमिल अॼु ताला बंदि कया आहिनि, कमु छॾ हड़ताल कई आहे ऐं हीअ असांजो एहतजाज ओतिरे ताईं जारी रहंदो जेतिरे ताईं असांजा मुतालबा तस्लीम नथा कया वञनि ऐं असांजी जेका पघार आहे ट्रेजरी ज़रिए नथी कई वञे ऐं डेली वेजेस जा जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि खे जेसि ताईं रेगुलर नथो कयो वञे, हीअ असांजो एहतजाज ओतिरे ताईं जारी रहंदो। असांजो मक़सदु शहरनि खे तकलीफ़ ॾियणु न आहे। असां हमेशह शहरनि खे ॾुख में कमु आहियूं, असां ॾुख ॾिनो न आहे ऐं मजबूर थी करे असां रोडनि ते निकिरी आहियूं। अगरि असांजो हीउ हिकु ॾींहुं या ॿिनि ॾींहंनि लाइ एहतजाज न आहे, जेसीं ताईं असांजो पघार ऑनलाइन ट्रेजरी न कयूं वञूं तेसीं ताईं हीअ असांजो एहतजाजी मुज़ाहिरो जारी रहंदो। ज़िले में या सूबे सिंध में और पूरे पाकिस्तान में आहे। हिन जो इहो ई मुतालबो आहे त असां ग़रीबनि जो पघारूं कटियूं न वञनि ऐं असांखे ट्रेजरी कई वञे ऐं जेके कथा मुलाज़िम आहिनि उन्हनि खे पको कयो वञे ऐं उनजी पघार वधायूं वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।